नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहरकी में ख़बर ॾींदा हलूं त ॻोठ क़ोरी वारी खूह में खट ते रसिन सां ॿधल नौजवान नजू अब्बासी कहिड़े ॾोह में यरग़माल आहे। अल्लाह साईं हिक काटे हे त छुटा छो ॿधो अथव? हाय तौबा 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 तो छो ॿधो अथनि? बर्बाद कयो मांखे वड़ा वड़ करे पुछी मोटी वजन क्या तो ही भरूं था मोकली था ते खोलोस रे खोलोस। हाँ बस ये तो सही। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।